कराची में ख़बर ईंदा हलो त पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त जेकॾहिं वज़ीर आज़म कराची ईंदो त खेसि जिना अस्पताल वठी वेंदुसि ऐं आच कंदुसि त असां खां मुराद अली शाह ऐं अज़रा पेचो वठी वञो ऐं लाहौर में अहिड़ा इदारा बणायो। हिन चयो त असां सिंध जी सिहत जो मॉडल समूरनि सूबनि सां शेयर करण लाइ तयारु आहियूं। असांजी अमली कारकर्दगी इन्हनि माण्हुनि लाइ सभ खां वॾो जवाबु आहे जेके चवनि था त सिंध हुकूमत खां कुझु नथो थिए। अहिड़नि ख्यालनि जो इज़हार पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पारां जिना अस्पताल में 2 जदीद वार्डन में स्टेट ऑफ दी आर्ट साइबर नाइफ सहूलतुनि जी इफ्ताही तकरीब खे ख़िताब कंदे कयो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।